बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जी ॻाल्हि जो मौज़ू आहे त इंसाफ़ कीअं। हिकिड़ो बादशाह जंहिंजो वज़ीर ॾाढो होशियारु ऐं अक़लमंद हो। वज़ीर खे 3 पुट हुआ, पर उन्हनि खे का तइलीम ॾियारियईं न ई वरी को हुनर सेखारियईं। आख़िर जॾहिं उहे जवान थिया तॾहिं टिनी भाइरनि पाण में वेही सलाह कई त पाण खे बाबे न की पढ़ायो ऐं न की हुनर सेखारियो, जो पाण ॿियनि जा मर्ज़ीअ खां छुटी पंहिंजो पेट गुज़रान करण जहिड़ा थियूं हा। तो हाणे बि का महल कान वई आहे, छो न किथे हली को इल्मु तिराइजे ऐं हुनर सिखिजे। उहो फ़ैसिलो करे 3 ॼणा गॾिजी इल्मु ऐं हुनर सिखण लाइ घरां रवाना थिया। हलंदे हलंदे हिकिड़ी बादशाही छॾे ॿीअ में अची पहुता, पर उते बि को चाढ़ो न ॾिसी वरी पंधु पिया ऐं 30 बादशाही में अची पहुता। उते हेॾां होॾां घुमंदे फिरंदे खेनि हिकिड़ो वाढो ॾिसण में आयो। जीअं हिकिड़ो अजीब नमूने जी ॿेड़ी पे तयारु कई, तो वेही कुझु वक़्तु हिन जो हुनर ॾिठऊं। वाढे जो हुनर ॾिसी ख़्यालु कयूं त जे ही हुनर न सिखियासीं त ॼण कुझु बि न सिखियासीं। तंहिं करे हिन खे चयऊं त भलाई करे असांजे हिन नंढे भाउ खे इहो हुनर सेखार। वाढे चयनि त अदा जे सिखंदो त आउं बेशक सेखारींदोसांसि। मूं वटि अॼु ताईं को बि हुनर सिखण जो ओॾियो कोन आयो आहे, पर जेको दिलि सां वेही मुंहिंजो शागिर्द थींदो त उहो कम में पाण खां बि ॿरतियूं वधीक होशियारु थी निकिरंदो। किसो कोता नंढे भाउ खे उते वाढे वटि हुनर सिखण लाइ छॾे बाक़ी 2 भाउर उतां रवाना थिया ऐं वञी 4थी बादशाही में निकिता। घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि अची ॾिसनि त हिकिड़ो माण्हू बंदूक वेठो ठाहे जा अहिड़ी आहे जो हिकिड़ी धक सां 4 तरफ़ फंडे निशान पई छुटे। उते 2 वज़ीर ज़ादा वेही हिन जी कारीगरीअ खे ॾिसण लॻा ऐं चयऊंसि त ॿेली वाह जा कारीगर, वाह जी कारीगरी कई अथई, अहिड़ो हुनर त असांखे बि सेखार। कारीगर चवनि त ॿेली जेको पाण दिलियूं ख़्वाहिशमंद हूंदो तंहिंखे सेखारींदुसि, पर इहो यादि रखो त जेको मूंखां हुनर सिखंदो सो मूंखां बि ॿरतियूं अॻिते वेंदो। उहो ॿुधी वॾे भाउ चयसि अदा पोइ हिन मुंहिंजे भाउ खे इहो हुनर सेखार, अहिड़ो क़ाबिल करी। कारीगर हाउकार कई ऐं पोइ हिकिड़ो भाउ उते रहियो। बाक़ी बचो वॾो भाउ, सो वरी बि उतां रवानो थियो। पंधु कंदे कंदे अची 5हीं बादशाहीअ में पहुतो। उते हिकिड़े हंधि ॾिसे त हिकिड़ो नजूमी वेठो आहे, जेको माण्हुनि खे ज़मीन ऐं आसमान जे विच में जेकी थिए पियो सो वेठो ॿुधाए। हिन ख़्यालु कयो त जेकर को इल्मु सिखां सो नजूमीअ खे वञी चयईं त साईं भलाई करे इहो इल्मु सेखारीं। नजूमीअ छोकिरीअ जी दिलि ॾिसी पाण वटि रहायो ऐं खेसि इल्मु सेखारणु लॻो। ईअं ही 3 भाउर पंहिंजे पंहिंजे उस्तादनि वटि रही इल्मु ऐं हुनर सिखंदा रहिया। कुझु सालनि खां पोइ सिखी पिड़ थिया, तॾहिं पंहिंजे उस्तादनि खां मोकिलाए हर हिकु भाउ सिखियल हुनर मां ठाहियल शयूं खणी रवाना थिया। नंढे भाउ ॿेड़ी ठाहे ऐं विचट भाउ बंदूक खणी, वॾो वरी नजूमत जा किताब खणी रवानो थियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे ॻोठ पहुता। पीउ खे अची ॿुधायूं त असीं शेरनि सां कुझु हुनर ऐं इल्मु सिखी आया आहियूं। वज़ीर पुछनि त कहिड़ो हुनर सिखी आया आहियो? तॾहिं हिकिड़े चयो त आउं अहिड़ी ॿेड़ी ठाहे सघां थो जा 7 समुंड पार करे वेंदी, पर जे भॼी पवे त उनखे वरी अहिड़ीअ तरह दुरुस्त करे सघां थो जो कंहिंखे बि पतो पइजी न सघंदो त किथां भॻल आहे। तंहिंखां सवाइ का बि भॻल शइ मूंखे ॾियो त उहा बि अहिड़ीअ तरह जोड़े सघां थो जो को बि परख न करे सघंदो। वरी ॿिए ॼणे चयो त आउं अहिड़ी बंदूक तयारु करे सघां थो जेका हिकिड़ी धक सां 4 धक शिकार करे सघे थी ऐं उनजो धक ख़ाली नथो वञे। ऐं टे चयो त आउं नजूमत जो इल्मु सिखी आयो आहियां, उन जे वसीले ज़मीन आसमान ते जेकी कुझु थिए थो
इन खां पोइ जेकी थींदो उन जी सभु ख़बर पइजी सघे थी। उहो ॿुधी वज़ीर चइनि चङो आऊं इन जो आज़मूदो वठंदुसि त अव्हीं बराबरि कुझु सिखी बि आया आहियो या अॼु जो ॾाढ़ूं पियाणो। भरिसां हिकिड़ो वण हो, उन में कंहिं पखीअ जो आखेरो हो। उहो ॾिसी वज़ीर पहिरीं वॾे पुट नजूमीअ खां पुछियो, भला ख़बर ॾे त हिन आखेरे में केतिरा आना आहिनि। हिन थोरी देरि में हिसाब करे ॿुधायसि त हिन आखेरे में 4 आना आहिनि। मथे चढ़ी वञी ॾिसनि त बराबरि 4 आना पिया आहिनि। उहे हेठि लाहे मेज़ जे चइनि कुंडनि ते रखी बंदूक वारे पुट खे चयईं त हाणे हिकिड़ी कुंड ते रखी बंदूक वारे पुट खे चयईं त हाणे हिकिड़े धक सां 4 आना भॼी ॾेखार। हिन बंदूक भरे ठका कराई त हिकिड़े धक सां 4 भॼी पिया। तॾहिं ॿेड़ीअ ठाहिण वारे नंढे पुट खे चयईं त हाणे तूं वरी इहे 4 अॻे वांगुरु ॻंढे तयारु करे ॾे। तॾहिं हिन वरी सभई ॻंढे तयारु कया जे बिल्कुलु अॻे वांगुरु ठही पिया ऐं वरी आख़िर में रखी छॾियऊं। वज़ीर जॾहिं पंहिंजे टिनी पुटनि जो उहो आज़मूदो वरितो तॾहिं हिननि जे हुनर ऐं इल्म खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं उते जे बादशाह जी वॾहर धीअ जंहिंजे हुस्न जी हाक हंधे माॻीअ पखिड़ियल हुई, सा ओचितो महिलात मां गुम थी वई। केतिरी ॻोल्हा बाद बि उनजो पतो पइजी न सघियो। बादशाह लाचार थी पड़ो घुमायो त जेको बि शख़्स शहज़ादीअ खे हथु करे ईंदो या संदसि निशान पतो ॿुधाईंदो, तुंहिंजी शादी शहज़ादीअ सां कराई वेंदी ऐं खेसि अधु राज ऐं भाग जो वारिस कंदुसि। उहो पढ़ो टिनी भाइरनि बि ॿुधो। पोइ नजूमीअ खे चयूं त तूं नजूम हणी ॿुधाए त शहज़ादी किथे आहे। नजूमीअ भाइरनि जे चवण ते हिसाब किताब पढ़ी ॿुधाए त शहज़ादीअ खे हिकिड़ो देव खणी वियो आहे जो 7 समुंड जे विच में हिकिड़े ॿेट ते रहे थो। तॾहिं ॿेड़ीअ वारे भाउ खे चयूं त तूं का अहिड़ी ॿेड़ी तयारु करे वठ जो जल्दी हले उन ॿेट ते पहुचूं। आख़िर हिन ॿेड़ी तयारु कई जंहिंमें चढ़ी ही 2 भाइर रवाना थिया ऐं अची खेर सां उन ॿेट ते पहुता। ॿेट ते लही शहज़ादी जी ॻोल्हा कंदे खेनि परे खां हिकिड़ो महलात ॾिसण में आयो। वधी अची महलात खे वेझा थिया। अंदरि घिड़ी ॾिसनि त शहज़ादी हिकिड़े पलंग ते वेठी आहे, पर देव आहे ई कोन। हू ॾींहं जो ॿाहिरि निकिरी वेंदो हो ऐं राति जो मोटी ईंदो हो। शहज़ादी जो हिननि खे ॾिठो सो अजब में पइजी वई ऐं ख़्यालु कयईं त वेझड़ाईअ में देव को माण्हू जहिड़ो छॾियो ई कोन आहे। हीअ अलाए जे कीअं ऐं किथां आया आहिनि। ज़रूरु ही वीचारा ईअं बि मारिजी वेंदा। सो हिननि खां पुछियईं, अवी केरु आहियो ऐं हिते कीअं आया आहियो। हिननि जवाबु ॾिनो त असीं तुंहिंजे मुल्क जे वॾे वज़ीर जा पुट आहियूं ऐं तोखे देव जे क़ैद मां छॾाइण लाइ आया आहियूं। शहज़ादी पंहिंजे माण्हुनि खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी, पर पोइ अफ़सोस मां चयईं त शाम जो देव आयो तव्हांखे पक मारे छॾींदो, तो मूंखे कीअं वठी हलंदा। चई त टिनी भाइरनि चयसि त शाम ताईं असीं तरसूं छो था, तूं हींअर ई तयारु थी त हलूं। ॿेड़ी दरिया ते तयारु बीठी आहे, रुॻो हुन में चढ़ण जी देरि आहे। हवा वांगुरु उॾामंदा हली ॻोठ पहुचंदासीं। उन विच में जे देव अची निकितो त पक ॼाणिजे त असां खां सही लॻी कोन बचंदो, तो अगरि देव आयो बि त उहो असां खां कोन बचंदो। शहज़ादी जॾहिं हिननि 3 जवाननि जूं अहिड़ियूं फलक वारियूं ख़बरूं ॿुधियूं तॾहिं हिमत करे उथी ऐं सभु तयारु थी हिननि सां गॾिजी महलात मां निकिरी थोरे वक़्त अंदरि अची ॿेड़ीअ ते सवार थिया ऐं हिकदमि ॿेड़ी खणी छोड़ियऊं। अञा हिन जी ॿेड़ी रवानी मस थी त पुठियां देव बि मोटी आयो ऐं महलात में त कारीअ वारा कख ॾिसी बाहि थी वियो। यकदमि आदम बू कंदो ॾिसी हिननि जे पेरनि जे निशान ते पुठियां काहे पियो। कच पंध खां पोइ अची वेझो पिन शहज़ादीअ जो देव खे परियां ईंदो ॾिठो सो साह ई सुकीअ सां हिननि खे चवणु लॻी त हाणे ख़ैरु कोन्हे, सभई मारिजी वेंदासीं। पर हिननि खेसि दिलदारी ॾींदे चयो त शहज़ादी तूं को बि फिक्र न कर, भली देव वेझो अचे पोइ वेठी तमाशो ॾिस। एतिरे में देव अची वेझो पहुतनि। तॾहिं बंदूक वारे जवान खे भाइरनि चयो त हाणे वारो कर। हिन खे हिकदमि बंदूक तयारु करे निशान चचियो। निशान ते
निशांत घुसण जो हो ई कोन, सो अची देव जे मग़ज़ में लॻो ऐं हू धड़ाम करे जेॾी जो तेॾो वञी पाणीअ में किरियो। इहो ॾिसी शहज़ादीअ खे पेट में साह पियो ऐं हिननि जी बहादुरी जी वाखाण करण लॻी। ऐं कुझु वक़्तु बाद सभई सलामत थिया अची किनारे ते पहुता ऐं जल्दी उतां रवाना थिया। अची पंहिंजे ॻोठ भेड़ा थिया। शहर में अॻुवाट ख़बर पइजी वई त टई भाइर शहज़ादीअ खे वठियो पिया अचनि। शहर जा माण्हू ऐं बादशाह अॻु भरो वधी आया ऐं हिननि खे ख़ुशीअ सां मिली पाण सां गॾु शहर में वठी हली आया। कुझु ॾींहं जी ख़ुशीअ बाद बादशाह हिननि टिनी भाइरनि खे सॾायो ऐं चयईं त आउं शहज़ादीअ जो संग बादशाहीअ जो अधु अंजाम मूजिबि ॾियण लाइ तयारु आहियां। इहो ॿुधी हिननि टिनी भाइरनि में अची छिकदाण तेज़ थी सभु को पियो चए त शहज़ादी जो हक़दारु आऊं आहियां। बादशाह ख़ुदि बि संदन इहा हालत ॾिसी मुंझी पियो त हाणे छा करियां ऐं शहज़ादीअ जो संग कंहिंखे ॾियां। अञा ताईं हू को बि फ़ैसिलो करे कोन सघियो हो। हाणे अवी खणी ॿुधायो त शहज़ादीअ जी शादी टिनीअ मां कंहिं सां थियणु घुरिजे ऐं कंहिंजे हुनर जो इंसाफ़ करणु घुरिजे।